लॻी वई लाड़ सां लहूं अव्हां खे ॿियो भला छा चऊं। उमिरि जे आङरनि में ॾिस सजण सिगरेट सस्ते जीअं सॼो माण्हू सड़े थो पियो। अव्हां मुर्की खिली आख़िर हलिया विया घर पंहिंजे ॾांहुं। असांजे ॻाल्हि जी ग़लति तां अञा ॻोढ़ो ॻड़े थो पियो। सतू महल खां प्यारे दोस्त अब्दुल अलीम दोसानी तहरीर उमाणी आहे, पढ़ी था वठूं। असांजी पहिरीं मुलाक़ात जॾहिं थी हुई उहे घड़ियूं बि मूंखे यादि आहिनि। पलर पाणीअ जी हिकु ख़ूबसूरत नहर छोलियूं हणी रही हुई। हा पहिरीं मूंखे अॼु बि यादि आहे शाम लड़ी रही हुई ऐं तो मोकिलाइण महिल पंहिंजी हिकु निशानी ॾिनी हुई ऐं चयो हुयई, अब्दुल अलीम इनखे संभाले रखजांइ। तव्हांजे ॾिनल पहिरीं निशानी अञा बि मुंहिंजे हथनि में महफ़ूज़ आहे। हा पहिरीं उहो ॾींहुं बि यादि आहे। ऐं कल्ह कल्हो की ॻाल्हि आहे, तो चयो हो त चुमी भले ॾे पर चक न हणजांइ। मूंखे उहो बि यादि आहे पहिरीं हिकु वीरान जॻह ते सारी ज़िंदगी गॾु गुज़ारण जा वचन कयासीं, पर अलाए कहिड़ो विछोड़े जो वाव लॻो। कचे धागे वांगुरु टुटी धार थी पियासीं। बकौल मोहम्मद बख़्श रिंद जे कचे धागे जे तंद वांगुरु भला छाकां टुटो आहीं। असां कंहिंखे पिटियो कोन्हे, अलाए जे कंहिं पिटियो आहीं। फ़क़ीरनि जी फुरेदिलड़ी रक़ीबनि वटि वञी वेठें असांजो साह सोघो कयई करे माणा मटियो आहीं। असां कंहिंखे पिटियो कोन्हे, अलाए जे कंहिं पिटियो आहीं। हा पहिरीं तुंहिंजी आख़िरी मुलाक़ात हमेशह यादि रहंदी, छो त यादूं हमेशह यादि रखण जहिड़ियूं हूंदियूं आहिनि, कॾहिं बि विसारण जहिड़ियूं न आहिनि हूंदियूं। हा पहिरीं इहो बि क़यामत जहिड़ो मंज़र मूंखे चिटो यादि आहे, जॾहिं तो मूंखां हमेशह लाइ हथड़ो छॾाए अलविदा करे हलियो वए। हा पहिरीं तव्हांजी ॾिनल आख़िरी चुमी अॼु बि यादि आहे कि ओॾाई ॾूर के ॾूर बि ओॾा सिपरी के संभरजनि न कॾहिं के न विसरनि मूर। जीअं मह कुंडीअ पूर तीअं दोस्त वरा को दिलि से। हा अव्हांजो पंहिंजो दोस्त अब्दुल अलीम दोसाणी, सतू महल।